नाज़िन नौ दौर वेझो शहीद गरगल शाह बादशाह जे 272वें उर्स मुबारक जे मौके ते मेलो लगायो वियो आहे, जंहिंमें सर्कस, झूला, मेलाखड़ो ऐं खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। वधीक तफ़सील पेश आहे सोलंकी जी हिन रिपोर्ट में। सिंध में सूफी बुजुर्गन वली और औलियान जी दरगाहन ते मेला ऐं मनाखड़ा क़दीम सिंधी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो हिस्सो रहिया आहिनि, जिते सिंधी माण्हू गॾिजी ख़ुशियुनि जो इज़हार कंदा आहिनि। नवंदर जे क़दीम दरगाह शहीद गिरगल शाह बादशाह जो सालियानो 3 ॾींहनि वारो मेलो लॻायो वियो, जिते भरपासे जे ॻोठाणनि जे तफ़रीह लाइ झूला, चोॾियल, चिड़ियाघर, मौत जो खूह, जंपिंग, वेट लिफ्टिंग समेत मेले में मिठाई जा स्टॉल लॻाया विया। मेले में सिंधी सक़ाफ़ती रांदि मलाखड़ो बि मुनक़िद कयो वियो, जिते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पहिरें, 2 ऐं 3 जोड़े मल्ल पहलवाननि ज़ोर आज़माई कंदे मुख़ालिफ़ पहलवाननि खे पैराटून ॾियारे पट ते केरे गश करे छॾियो, जॾहिं त मल्ल दौरान केतिरा ई मल्ल पहलवान दस ॼण सबबु बेहोश पिन थी विया, जिन खे साथी पहलवाननि मालूम करे होश में आणींदा रहिया। सिंध जी सक़ाफ़ती रांदि खे हथी वठण लाइ मलाखड़ो ज़वाल बज़ार थींदो पियो वञे। मल्ल पहलवाननि जी सहायता मेले में मल्ल ॾिसण तमाशाई उन्हनि खे इनाम ॾेई कनि था, जंहिंमां हू पंहिंजे बचड़नि जो रोज़गार कनि था। मल्ल जी वॾी इंपॉर्टेंस आहे, पर जीअं टाइम गुज़रे थो त गवर्नमेंट जी ओनरशिप नथी थिए, जंहिंजे करे मायूस आहिनि। मां सम्झां थो जेसि ताईं गवर्नमेंट हिनखे ओन न कंदी, गवर्नमेंट खे पोइ इंसेंटिव वठणु खपे, इनिशिएटिव वठी आहे जेको आहे सो हुनखे पंहिंजो गवर्नमेंट खे जेको आहे सो वठी आहे हिन जी ओनरशिप करणु खपे, त जेको पोइ हे अञा रांदि अॻिते वधे ऐं ईंदड़ वक़्तनि में असांजी ईंदड़ नस्लूं हिन पंहिंजी रांदि सां मुस्तफ़ीद थियनि। होॾो इंफ्रास्ट्रक्चर तबाह लॻो पियो आहे, हेल्थ तबाह लॻी पई आहे, कहिड़ो शोभो आहे जंहिंजी तारीफ़ कजे। बस हाणे अर्ज़ी आहे त हिते असां मेला लॻायूं पाण था, अहिड़ा कर्मा पंहिंजनि कुलनि ते ॿार आहे। नवंदर में अॻे वॾा हे पंहिंजो वॉलीबॉल बि थींदा, कोॾी बि थींदी, उहे सभु ख़तमु थी विया। हाणे सॼो ॾींहुं माण्हू परेशान, सॼो ॾींहुं जेको आहे उन्हनि खे अहिड़ी एंटरटेनमेंट जेकॾहिं मिले थी, इन खां वधीक छा घुरिजे। उन्हनि दोस्तनि खे सलाम आहे मुंहिंजे तरफ़। हर ॿारनि में ईअं ई आवाम नंढो वॾो अचे इंजॉय कंदा आहिनि। उनखां पोइ हिते हाणे मिठाइनि जा दुकान बि आहिनि, ओॾे लाइ फुलड़ी मोट उहे नंढा ॿार बि इंजॉय कंदा आहिनि। असां वटि 4 ॾींहं नगर न्याज़ हूंदो आहे, 4 ॾींहं सूफ़ी राग हूंदासीं। असां ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे हिन मेले जे लाइ, ॾाढी तमामु असां राज़ी आहियूं हिन मेले जे लाइ। मेलो तमामु ज़बरदस्त मेलो, अञा अलाह करे अॻिते बि वॾे पैमाने ते असां मेलो मक़सदु थिए।